कुदरती वसीलनि सां मालामाल काछेवासी इन जदीद दौर में भी पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। उन्हारो ईंदे ई काछे जे अक्सर इलाइक़नि वाई पांदी, ड्रेबाला, हाजी खान, रहीम खान, गाजी शाह, टोड़ी, कस्बो, सावड़ो, बलीर शाह ऐं गोलो फ़कीर समेत ॿिनि नंढनि वॾनि ॻोठनि में पीअण जे पाणी जी शदीद किल्लत पैदा थी वई आहे, जंहिं करे काछेवासी पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। काछे जूं औरतूं, मर्द तोड़े ॿार सॼो ॾींहुं सख़्तु गर्मी ऐं ततल वारी में कई मैल परे पहिरें पंधु पाणी भरण वञनि था। संदन चवणु आहे त असां काछेवासी हिन जदीद दौर में बि पीअण जे पाणी जी अहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहियूं। हालत आहे साईं, असीं सुबुह जो 8 बजे खां ऐं शाम जो राति जो 12 बजे ताईं पाणी जे पोयां हूंदा आहियूं। गॾनि ते, मोटरसाइकिलनि ते मायूं वीचारियूं जेके पंहिंजे मथे ते खणंदियूं आहिनि। सॼो ॾींहुं हिते ऊन्हारो आहे, गर्मी जी मौसम आहे। नंढड़ा ॿारड़ा जेके मायूं हिते छॾे पाणी भरण ईंदियूं आहिनि 3-3, 4-4 किलोमीटर। असां सां हालत आहे वरी सॼे काछे सां हालत आहे, पर ख़ासि तौर ते जेका असांजी यूसी सावड़ो आहे उते त हिकु वॾो पाणी जो ज़ुल्म आहे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां को बि पाणी जो इंतज़ाम न कयो वियो आहे काछे जे हितां जे माण्हुनि जे लाइ। ऐं असीं वॾी तकलीफ़ खां गुज़रूं पिया। करबला वारा मंज़र आहिनि असां वटि हिते। ऐं असीं सिंध गवर्नमेंट, वज़ीर आला सिंध ऐं वफ़ाक़ सॼी खे ऐं CM प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान खे गुज़ारिश कयूं था त ख़ुदा रा असांजे हिन पाणी जे मसइले ते जेको आहे नोटिस वठनि ऐं हीउ मसइलो असांजो हल कनि, जीअं हितां जे माण्हुनि जी बेचैनी दूर थिए। काछे में पाणी जो आम मसइलो आहे। असांखे त जीअं मौसम अचे थी मई, जून, जुलाई, असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए। काफ़ी असांजे काछे जा माण्हू वीचारा लॾे कंहिं शहर जे इलाइक़नि ॾे लॾे बि विया आहिनि। बहरहाल असां बस वारनि खे अपील था कयूं, हीअ असांजो जेको पाणी जो मसइलो आहे असांखे हल कयो वञे। वाटर सप्लाई असांखे तक़रीबन 7 सालनि खां वठी ख़राबु आहे। टांकियूं तव्हां ॾिसो त नाकारा लॻी पिया आहिनि, पाइप धुप में सड़ी विया। DC साहिब असां सां 2-3 चकर वाइदो बि करियो आहे, तव्हांखे मां पाणी ॾींदुसि। अञा ताईं गोलो फ़कीर वाटर सप्लाई जेको बहाल कोन थियो आहे। तक़रीबन 5-6 सालनि खां असां लोड में था। असां ॾिसो था किथे तक़रीबन 4-5 किलोमीटर सां परे वञी असां पाणी भरे था अचूं। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। DC साहिब ऐं हरीश रफ़ीक जमाली साहिब खे मां वरी बि अपील थो कयां, महिरबानी करे असांजे पाणी जो मसइलो हल करे। असांखे सफ़ा असांजी ज़िंदगी तेल थी वई आहे, महिरबानी करे असांजे पाणी जो मसइलो हल कयो वञे। पाणी कोन्हे, पाणी जी असां वटि ॾाढी ॾुखियाई आहे। असां तव्हांखे गुज़ारिश कयूं था त असांखे पाणी ॾियो। असां नियाणियूं ॾींहं ते सड़ियूं था, असां वटि पाणी कोन्हे, महिरबानी करे असांखे पाणी ॾियो। जीअं तव्हां काछेवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त पाणी न हुजण करे असां काछेवासी सख़्तु तकलीफ़ुनि में मुब्तला आहियूं। हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त पीअण जो पाणी फ़राहम करे बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन मोहसिन रुस्तमानी सां गॾु आबिदुल्ला शारी, टाइम न्यूज़ वाई पांदी।